जनरल इलेक्शन 2024 जे ज़ाब्ता इख़लाक़ ते मुकम्मल अमल दरामद करण जे सिलसिले में डिस्ट्रिक्ट काउंसिल हॉल सखर में डिप्टी कमिश्नर सखर, डिस्ट्रिक्ट रिटर्निंग ऑफिसर सखर फयाज़ हुसैन महेसर जी सदारत हेठि थियो, जंहिंमें डिस्ट्रिक्ट इलेक्शन कमिश्नर सखर, एसएसपी सखर जे समूरनि क़ौमी ऐं सूबाई तकनि जे डिस्ट्रिक्ट मॉनिटरिंग ऑफिसर, रिटर्निंग ऑफिसर ऐं ॿियनि लाॻापियल खातनि जे ऑफिसरनि समेत मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि जे उम्मीदवारनि ऐं नुमाइंदनि शिरकत कई। इजलास दौरान डीआरओ फयाज़ हुसैन महेसर पारां समूरनि सियासी पार्टियुनि जे नुमाइंदनि ऐं उम्मीदवारनि ते इलेक्शन 2024 जे सिलसिले में इलेक्शन कमीशन पारां लागू कयल ज़ाब्ता इख़लाक़ ते सख़्ती सां अमल दरामद जो ज़ोर भरींदे चयो वियो त कंहिं बि सियासी पार्टी खे जलसे ऐं जुलूस जो इतलाउ ज़रूर ज़िले इंतज़ामिया खे ॾियणो पवंदो। उन मौक़े ते डीसी सखर डिस्ट्रिक्ट रिटर्निंग ऑफिसर चयो त चूंडुनि जो मरहलो आज़ाद, मुनसिफ़ाणो, गैर जानिबदार ऐं पुरअमन बणाइण लाइ समूरनि सियासी पार्टियुनि जा नुमाइंदा ऐं एजेंट इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान जे ॾिनल हिदायतुनि ते सख़्ती सां अमल कनि। डिस्ट्रिक्ट रिटर्निंग ऑफिसर सखर चयो त इलेक्शन जे कंहिं बि मरहले में हर क़िस्म जो हथियार खणी हलण ऐं कंहिं बि क़िस्म जे तशद्दुद ते मुकम्मल पाबंदी आहे। ख़िलाफ़ वर्ज़ी कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई कई वेंदी। उन मौक़े ते डीआरओ सखर फयाज़ हुसैन महेसर इहो पिणु ॿुधायो त हिन वक़्त ताईं 8 मुख़्तलिफ़ शिकायतूं मौसूल थियूं आहिनि, जिन लाइ लाॻापियल खे नोटिस पिणु जारी कया विया आहिनि। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां बि पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार खे कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था, त पोइ देर छाजी। हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464। तेज़ तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।